नाज़रीन मिरपो ख़ास ब्यूरो टाइम अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। असीं अॼु तव्हांखे मिरपो ताज़ो जेको बरसातूं आयूं आहिनि मिरपो ख़ास ज़िले में ऐं उन्हनि जी ताज़ी सूरत हाल ॿुधाईंदासीं। जी मिरपो ख़ास में मुसलसल बरसातूं न हुअण करे हितां जा जेके आबादगार हुआ उहो सरापा एहतजाज बणियल हुआ ऐं ताज़ो जेको मिरपो ख़ास में 2 ॾींहंनि खां ताईं जेके लाॻीतियूं बरसात आयूं इन में पूरे ज़िले जे अंदरि जंहिंमें मिरपो ख़ास ज़िले जा सभई तालका जंहिंमें तालका हुसैन बख्शबरी तालका सिंधड़ी तालको मिरपो ख़ास जेको डिवीज़न जो हेडक्वार्टर जो शहरबाए शुजाबाद डिगड़ी नौकोट जुडो इन सभिनी तालकनि में जेको पाणी बीठो या बरसातनि खां पोइ जेका बि सूरत हाल आहे इहो अॼु असीं तव्हांखे इन मिरपो ख़ास ब्यूरो टाइम में ॿुधाईंदासीं त मिरपो ख़ास जी इंतिज़ामिया पारां बरसातनि खां पहिरीं खोड़ सारियूं मीटिंगूं बि कयूं हुयूं त बरसाति जे पाणी कढण लाइ कहिड़ा उपाउ वठिजनि या उन्हनि जा पंहिंजो गॾिजाणियूं बि कयूं हुयूं। मगर असीं तव्हांखे ॿुधायूं त मिरपो ख़ास में जी बरसात जो सिलसिलो जारी थियो त मिरपो ख़ास शहर जा जेके मुख्य इलाइक़ा जंहिंमें स्टेशन वारो रोड पोस्ट ऑफिस वारो रोड उन खां अलावा अंडरग्राउंड पुल जेके मिरपो ख़ास शहर में 2 रस्ता आहिनि, हिकु फाटक खां माण्हू अचनि था, ॿिया अंडरग्राउंड पुल खां अचनि था, उन खां अलावा सिविल हॉस्पिटल रोड, तंहिंखां सवाइ शहर जा सभई इलाइक़ा मुसलसल 2 ॾींहंनि में पाणी हेठि हुआ। इंतिज़ामिया पारां कोशिशूं त कयूं पे वयूं मगर मुसलसल बरसाति अचण जे करे उहो पाणी न पे निक। हिन वक़्तु असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे सिंधड़ी तालके जो रिपोर्टर जेको मंज़ूर शेर, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त उनजो छा चवणु आहे। मंज़ूर, तालके सिंधड़ी में बरसातनि खां पोइ तालके सिंधड़ी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जी या उते जे इलाइक़नि जी छा सूरत हाल आहे? नज़ीर, सिंधड़ी तालके में हालिया बरसातुनि खां पोइ सिंधड़ी तालके जा मुख़्तलिफ़ शहर आहिनि, फुलजूं, हिंगोरनू, सिंधड़ी, गिरोड शरीफ़, 12 मैल ऐं उन खां पोइ जेके ॿिया नंढा वॾा शहर आहिनि उन में हालिया बरसातुनि खां पोइ हिन वक़्तु गंदो पाणी जेको आहे सो तलाउनि घिटियुनि ऐं मुहलनि में जेको आहे सो तलाउनि जी सूरत हाल इख़्तियार करे वियो आहे, तलाउनि जी सूरत इख़्तियार करे वियो आहे। हिन वक़्तु गंदे पाणी जे करे रोडनि रस्तनि ते केतिरा ई फुट पाणी बीठल नज़र अची रहियो आहे। हिन वक़्तु TMO सिंधड़ी ऐं असिस्टेंट कमिश्नर सिंधड़ी बरसातुनि बैदि इलाइक़नि जो जाइज़ो वठण लाइ न पहुता आहिनि। उते जे जॾहिं सफ़ाई वारे अमले खां पुछा कई वई त हुननि पूर्ण सफ़ाई करण खां खुतो जवाबु ॾींदे चयो आहे त असिस्टेंट कमिश्नर सिंधड़ी ऐं TMO सिंधड़ी असांखे जेको आहे सो न को सामान मुहैया करे रहिया आहिनि सफ़ाईअ जो ऐं न ई वरी जेको आहे सो असांखे वक़्तु सिर पघारियूं ॾिनियूं थियूं वञनि, जंहिं करे असां पूर्ण जेको आहे सो सफ़ाई न कंदासीं। ऐं हुननि एहतिजाज पूर्ण कया आहिनि त असांखे जेको आहे सो सफ़ाई वारो सामान मुहैया कयो वञे। उन बैदि हिन वक़्तु सिंधड़ी तालके जा शहर आहिनि फुलजूं, उन मूजिबि जेको आहे सो खत्री पाड़ो, माली पाड़ो, समा पाड़ो ऐं उन खां अलावा ॿिया नंढा वॾा पाड़ा आहिनि, उन्हनि में पूर्ण जेको आहे सो पाणी बीठल नज़र अची रहियो आहे ऐं उते पूर्ण जेका सफ़ाई न थियण जे करे उहो जेको आहे सो रोड रस्तनि में पूर्ण खॾा पइजी विया आहिनि। हिन वक़्तु ताज़ो जेको आहे सो MNA शाज़िया मरी जी फंड मां फुलजूं शहर जे लाइ 2 करोड़ 40 लख जो जेको रोड जो ठेको मंज़ूर कयो वियो, उहो रोड त ठहियो पर जेको बरसातुनि बैदि उहो हंधा हंधा उखड़ी वियो आहे। उन खां अलावा जेको मुख़्तलिफ़ शहरनि तां ईंदड़ वेंदड़ नंढा वॾा रोड जेके आहिनि उहे बरसातुनि बैदि हिकु त अॻे ई उखड़ियल हुआ, हिकु त अॻे ई उन्हनि जी सूरत हाल जेको आहे सो ख़तरनाक हुई। उन बैदि जेको हालिया बरसातुनि खां पोइ उते पाणी बीहण खां पोइ उन रोडनि रस्तनि में खॾा पइजी विया आहिनि ऐं उते जेको आहे सो अचु वञ जे लाइ ॾाढो मसइलो थिए थो। उन बैदि हिकु सूरत हाल इहा बि साम्हूं अचे थी त जेको आहे सो जेको ट्रांसपोर्ट आहे, ट्रांसपोर्ट जेको आहे सो पाणी ऐं बरसातुनि जे करे हिकु त पंहिंजा किराया वधाए छॾिया आहिनि, उन खां अलावा जेको आहे ॿियो जेको आहे सो हुननि मालिकनि पंहिंजूं वेनूं या बसूं आहिनि उहे बीहारे छॾियूं आहिनि। उन बैदि डबल ऐं ट्रिपल वारनि में जेको आहे सो हिकु बस हलण जे करे माण्हुनि खे शदीद मुश्किलात खे मुंहुं ॾियणो थो पवे। मंज़ूर, असांखे वरी तव्हां इहो ॿुधाइजो त जेको तालके सिंधड़ी में त ठहियो मगर ज़िले जी सॼे जी सूरत हाली असांजी आहे, वरी इहो ॿुधाइजो फसलनि खे भला कहिड़ो नुक़सानु पहुतो आहे जेको हींअर तालके सिंधड़ी जेका बरसाति पई आहे? पंहिंजो इलाइक़ो त हमेशह ॾुकार में रहियो आहे। बरसातुनि खां पोइ सिंधड़ी तालके जा जेको इलाइक़नि में फसलनि खे कापारी धकु रसियो आहे। उन में जेको मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा फसल आहिनि, वोणनि जो फसल आहे, सारियूं आहिनि, कमंद आहे ऐं उन खां अलावा ॿिया पिणु केतिरा ई जेके फसल आहिनि, किराब फसल जेको आहे सो उहो वोणनि जो आहे, उनखे हिन वक़्तु कापारी धकु रसियो आहे ऐं उहो हिन वक़्तु जेको आहे सो उनजे खिरनि ऐं ॿननि में पाणी बीहण करे जेको आहे सो हिन वक़्तु फसल सड़ण जो सिलसिलो जेको आहे सो शुरू आहे। हिन वक़्तु पाण जेको वोणनि जो फसल कुमाइजी वियो आहे ऐं सड़णु लॻो आहे। उन करे जेको आहे ऐं उन खां अलावा
फुटी जेको आहे सो आबादगार अञा ताईं पाणीअ जे करे उन्हनि मां न कढाए सघिया आहिनि, जंहिं करे जेको आहे सो वणनि जे फसल खे पिणु कापारी धकु लॻो आहे। उन खां अलावा जेको आहे सो नहरी जेको पाणी आहे उहो बंदि कयो वियो आहे, जेके वॾा केनाल आहिनि उहे बंदि करे छॾिया आहिनि, जंहिं करे जेको आहे सो फसलनि खे बरसातुनि बैदि मिठो पाणी ॾिनो वेंदो आहे। जेको केनाल बंदि हुअण जे करे जेको आहे सो मिठो पाणीअ जी फराहमी न थी सघी आहे, उन करे फसलनि में जेको उहो बरसातुनि जो खारो पाणी बीहण करे जेको आहे सो उन करे बि जेको आहे सो फसलनि खे कापारी धकु रसियो आहे। आबादगारनि जो इहो चवणु आहे त जेको आहे सो जेको वॾा केनालनि खे उनखे बंदि करे जिथे घणो नुक़सानु थियो आहे उते त भले बंदि कयो वञे, पर जिथे बरसातुनि जे करे घटि नुक़सानु थियो आहे उते नहरी पाणीअ जी शदीद ज़रूरत आहे, जंहिंखे न छॾण जे करे असांखे वेतर नुक़सान खे मुंहुं ॾियणो थो पवे। जी हाणे भला मंज़ूर इहो असांखे ॿुधाइजो त हिन वक़्तु जेका आहे शाखनि जी छा पोज़ीशन आहे सिंधड़ी तालुके में? शुरूअ में बरसात जे शुरूअ वारनि ॾहाकनि में जेको आहे सो ईअं थियो, जेको आहे सो शाखुनि में पाणी जेको आहे सो हद खां वधीक छॾियो वियो ऐं आबादगारनि पंहिंजा वाटर बंदि करे छॾिया, जंहिंजे करे शाखुनि में पाणी ओवरटॉप थी घारनि जी सूरत हाल इख़्तियार करे वरिती। उन करे हिन वक़्तु जेको आहे सो गिरोड़ी शाख, सैदकी शाख ऐं ॿियूं जेके नंढियूं वॾियूं शाखूं आहिनि उन में मुख़्तलिफ़ जेके आहिनि से घारनि जा वाक़िया रिकॉर्ड थिया आहिनि ऐं उन जे करे जेको आहे सो उन करे बि आबादगारनि खे नुक़सानु थियो आहे। हिन वक़्तु जेको आहे सो सैदकी शाख खे 2 मेल ऐं 6 मेल वटां 20-20 फुट जा जेके घारा पिया हुआ। उन खां अलावा जेको आहे सो गिरोड़ी शाख खे जेको आहे सो गिरोड़ी शाख खे पिणु जेको आहे सो घारो पियो आहे, उन जे करे जेको आहे सो काफ़ी नुक़सानु थियो आहे। जी सिंधड़ी तालुको तक़रीबन ईअं सम्झ त आबादी जे हवाले सां हुन में सुठा फसल थींदा आहिनि। हिन वक़्तु जेको ताज़नि बरसातुनि खां पोइ फुटियुनि जी छा पोज़ीशन आहे, जेके फुटियूं बिल्कुलु तयारु बीठियूं आहिनि? नज़ीर सिंधड़ी तालुके में जेको बरसातुनि खां पोइ फुटीअ जो अघु जेको आहे सो किरायो वियो आहे। फुटीअ जो अघु जेको आहे सो 2500 रुपया हुयो, उन बैदि बरसातुनि खां पोइ वापारियुनि हिकठी क़ाइमु कंदे उते जेको आहे सो 1400 खां 1500 रेट मुक़ररु करे छॾियो आहे ऐं उन खां अलावा फ़ी मण कणतो जेको आहे सो 6 खां 8 किलो जेको आहे सो फ़ी मण जे पोयां कणतो कटियो थो वञे। उन खां अलावा काफ़ी सिंधड़ी तालुकीअ जे शहरनि फुलैडियूं, गिरोड़ शरीफ़ ऐं ॿिनि नंढनि वॾनि शहरनि में आबादगारनि छा कयो आहे, जो जेको विथ होल्डिंग टैक्स जेको 6% जेको आहे सो उहो पिणु आबादगारनि मथां लॻायो आहे। आबादगारनि काफ़ी दफ़ा जेको आहे सो सिंध TV न्यूज़ खे ॿुधायो त जेको आहे सो इहो असांखां गैर क़ानूनी टैक्स उगाड़ियो पियो वञे ऐं जेको आहे सो जेको कारखाने जो रेट आहे उन खां तमामु घटि जेका आहे फुटी वरिती वई वञे। मंज़ूर शहर तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, मंज़ूर शहर जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिन चयो त हिकु त फसल पहिरीं पाणी न हुअण जे करे आबादगार जेके कंगाल बणिया पिया हुआ, हारी जेके उतां लॾ पलाण करणु शुरू करे ॾिनो। उन खां अलावा हुकूमत पारां जेको विद होल्डिंग टैक्स लॻायो वियो, जंहिंजे करे बि तव्हां वापारियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरा कया आहिनि, शहर बंदि कया आहिनि। उन बावजूदि अञा ताईं हुकूमत खे को बि असरु कोन पियो थिए। उन खां अलावा वॾे में वॾो सिंधड़ी तालुके में आबादगारनि खे इहो नुक़सानु आहे त हिकु पहिरीं हुननि खे कमनि जो जेको फ़सुलु थिए थो उन में अघु न मिलण जे करे आबादगार जेको रोडनि रस्तनि ते हूंदा हुआ जेसि ताईं कमनि जो फ़सुलु वञी ख़तमु थिए। हिन वक़्तु बि जेको ताज़ियूं बरसातूं आयूं आहिनि, बरसाति त हिकु रहमत हूंदी आहे, एतिरी वॾी बरसाति कोन हुई जेको एतिरो वॾो नुक़सानु थिए। सिर्फ़ु शहरी इलाइक़नि में जेके पाणी उते बीहे थो, उहा बि इंतिज़ामिया या TMN जी लापरवाही जे करे, जेके TMN में करोड़नि रुपया फंड हूंदा आहिनि। ख़ासि तौर ते हींअर जेको फुटी जो फ़सुलु आहे या मिर्ची जो फ़सुलु आहे, इनखे कुझु नुक़सानु आहे त उहो इन करे त आबादगारनि खे हिते एग्रीकल्चर खातो मौजूदु बि आहे, हार्टिकल्चर खातो बि मौजूदु आहे। उहो न ॼाण जे करे उहा आबादगारनि जा फ़सल जेके सुकी था वञनि या कुझु बरसातूं अचनि थियूं, कम बंदि थी था वञनि, उतां खां हारी बि निकिरी वेंदा आहिनि जेके पंहिंजी मज़दूरी ख़ातिर शहरनि ॾांहुं या ॿी का मज़दूरी वञी कंदा आहिनि। नाज़रीन, हिन खां पोइ असां जेको आहे तालका शुजाबाद जेको ताज़ो तालको ठहियो आहे ऐं उन जो जेको हेडक्वाटर जो शहर बि सॾिजे थो मीरवा गोरचाणी, उन हवाले सां तव्हांखे सॼे तालके जी ऐं मीरवा गोरचाणी जी सूरत हाल लाइ असां वीडियो लिंक ते असां गॾु मौजूदु आहे खुशहाल दास। मीरवा गोरचाणी में ताज़नि बरसातनि खां पोइ शहर तोड़े ॿाराड़ी जी कहिड़ी सूरत हाल आहे? जी नज़ीर, ताज़ी बरसातनि खां पोइ मीरवा गोरचाणी जे मुख़्तलिफ़ पाड़नि जीअं त सुमरा कॉलोनी, भील कॉलोनी, मेंगवाड़ कॉलोनी, बाबो थेबू कॉलोनी ऐं मीरवा जी मॉडल टाउन कॉलोनी में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी बीठल आहे। रोड रस्ता सॼा पाणी सां भरिया पिया आहिनि ऐं गटर नाला उथली विया आहिनि ऐं टाउन अमले जी नाअहली इहा आहे जो उन्हनि गटर नालनि खे सफ़ाई जे लाइ जेको अमलो मुक़ररु कयल आहे, तंहिंखे मुख़्तलिफ़ मनपसंदि माण्हुनि जे घटियुनि में जेको आहे सो सफ़ाई लाइ सॾियो वियो आहे ऐं जेके आम मिसकिन माण्हू आहिनि जिन जा गटर नाला
रोड रस्ता तमामु पाणी सां भरिया पिया आहिनि। माण्हू हिकिड़ी अजीब ऐं कशम कशम वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया, जंहिंजो को बि धणी साईं न आहे। खुशहाल हाणे असांखे इहो ॿुधाइजो त भला ताज़नि बरसातुनि में भला हीअ फसलनि खे फ़ाइदो या फसलनि खे को नुक़सानु थियो आहे? जी नज़ीर, मीरवा गुरचाणी जी पसगिरदाई में जीअं त खोंबड़ी आहे, मेवो लिगारी आहे, बुर्जी आहे ऐं मुख़्तलिफ़ नुआणियुनि जा ॻोठ आहिनि, जंहिंमें हाजी ग़ुलाम नुआणी जो ॻोठु आहे, ख़ासि करे फ़तेह ख़ान नुआणी जो ॻोठु आहे ऐं मामे ख़ालिद लिगारी जो ॻोठु आहे, बांडी शाख आहे, जीअं कंगोरो शाख अचे थी। इन्हनि ॻोठनि में पाणी जी सूरत हाल एतिरी त वधी वई आहे जो माण्हुनि जे फसलनि जो नुक़सान जो अंदेशो लॻाइण खां तमामु वधीक आहे। माण्हुनि जा फसल पाणी जे हेठि आहिनि, जीअं त पाणी जा जेके लंघ जा जेके कुदरती पुराणे दौर खां जेके इंतिज़ामिया लंघ छॾियल हुआ, जीअं पुराण मंझि जेको हिकिड़ो सिस्टम ठहियलु हो वेस्ट जमड़ाऊ कैनाल, जंहिंखे बरसातनि जो नाल छंडण तौरु मीरवा जेके मीरवा वाह जे नाले सां सॾियो वियो आहे, उन में छॾियो वेंदो हो पाणी, उहो बाअसर शख़्सनि जे करे उहो बंदि कयो वियो आहे, उनखे छंडण जी सूरत हाल न ॾिनी वई आहे ऐं कुझु बाअसर माण्हू आहिनि जिन जो पाणी उन में छॾियो वञे थो। आम जेके ज़िमीदार आहिनि उन्हनि जो तमामु घणो नुक़सानु थी रहियो आहे ऐं जेके पाणी जा कुदरती घस आहिनि उहे बंदि आहिनि। पर इहो असांखे ॿुधाइजो त मीरवा टाउन कमेटी में फंड बि खोड़ सारा आहिनि, उतां जा माण्हू हमेशह ख़ासि तौर ते सूमरो पाड़ो ते वॾे में वॾो हिकिड़ो इलाइक़ो आहे, उते जा माण्हू हमेशह एहतिजाज कंदा आहिनि उहे फंड किथे था ख़र्च थियनि। हींअर ताज़ो बरसातनि खां पोइ जेको गलियुनि जी शहर जे अंदरे पासे जी मेन रोड त चलो हिकिड़ो मेन रोड ठही वियो आहे हिकिड़ो, त उन खां अलावा शहर जे अंदरि जी छा सूरत अलावा फंड किथे थो ख़र्च त करे, उतां जी इंतिज़ामिया जो कहिड़ो किरदारु आहे? जी नज़ीर, हींअर ताज़ी जेका बोर्ड जहिड़ी सम्झो त सूरत हाल हुई, उन में पाणी जेको तमामु गलियुनि में मुख़्तलिफ़ पाड़नि में जमा थियल आहे, जंहिंमें टाउन अमलो हमेशह वांगुरु गहरी निंड में सुतल आहे ऐं हिते त तमामु हिकिड़े जेके सैनिटरी अमलो आहे उहो हद खां वधीक भर्ती कयल आहे। उहो टाउन कमेटी ते हिकिड़ो बार आहे, पर जेके उन्हनि खे कमु करणु खपनि उहे अञा मुकमिल तौर ते नज़र न पिया अचनि। माण्हू जेको आहे सो अञा ई उन्हनि गटरनि में पंहिंजे ॿारनि खे जेके हालांकि जेकॾहिं स्कूल खुलियल हुजनि त ॿार स्कूल बि न वञी सघनि, हिकिड़ो स्कूल बंदि आहिनि, तंहिंजे करे ॿार वीचारा इन पाणी में ऐं हींअर जेका सूरत हाल आहे टाउन अमलो जेको आहे सो नज़र न पियो अचे ऐं जेको टाउन कमेटी जो जेको इंचार्ज आहे दिलावर सिंह मंगरियो, उते जेको आहे सो मुख़्तलिफ़ पाड़नि मां पाणी कढण लाइ जेके मशीनूं ॾियणु घुरिजनि या इन टाउन अमले खां गॾिजी वञी इहे पाणी कढाए माण्हुनि खे के सहूलियतूं ॾिए, इहे का बि हींअर नज़र न पियो अचनि। खुशहाल इहो ॿुधाइजो बरसाति खां पोइ हाणे भला छा सूरत हाल आहे? जी नज़ीर, हींअर मीरवा गुरचाणी में हिन बारिश जे करे तमामु घणा हिकिड़ा वबाई मर्ज़ फैलण जा ख़ुदशा आहिनि, जंहिं मंझि ख़ासि करे अताई डॉक्टरनि जी बेगी मतल आहे। अताई डॉक्टर अॻे बि हिन इलाइक़े में तमामु हिकिड़ा बाअसर आहिनि, जेके मेडिकल ऑफिसर जेके हालांकि MBBS जेके डॉक्टर आहिनि उन्हनि वटि बि एतिरी पेशेंट जी रश न आहे जेतिरा मेडिकल इन्हनि क्विक डॉक्टरनि वटि आहे। उहे हिकिड़ा अहिड़ियूं दवायूं यूज़ कनि था जिन जो आईंदा ज़िंदगी ते माण्हू ते तमामु घणा हिकिड़ा इफ़ेक्ट थियनि था, नुक़सानु थियनि था ऐं उहे अहिड़ियूं दवायूं हणनि था जो आम माण्हू जल्दी ठीकु थी वञे थो ऐं माण्हुनि जो एतमाद हुननि ते थिए थो ऐं तंहिंखां पोइ इन्हनि डॉक्टरनि खे इंतिज़ामी तौर ते का बि झलपल न आहे। इहा वणे जी मर्ज़ी माण्हुनि जी ज़िंदगी सां खेॾनि ऐं माण्हुनि खे जी मर्ज़ी जहिड़ियूं दवायूं ॾियनि, को बि इन्हनि खां पुछण वारो न आहे। खुशहाल तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही खुशहाल दास जा वीचार तव्हां ॿुधाईंदा, हिन जो इहो चवणो हो त जी बरसातूं अचनि थियूं, ॿाराड़ी इलाइक़ा गप किच ऐं तमामु हालत ख़राब थी वञे, जीअं छाजे करे त ॿाराड़ी में रोड रस्ता न हुअण जे करे माण्हू था परेशान थियनि था। एतिरे ताईं जी बरसातूं बंदि थियनि थियूं, उन्हनि जो जेको पाणी आहे उन में सख़्तु बदबू थियण जे करे मच्छरनि जो बाज़ार थिए थो ऐं टाउन कमेटी वारनि वटि इहे फंड बि हूंदा आहिनि, मच्छर मार स्प्रे बि उन्हनि वटि हूंदी आहे, मगर उहो करण जे बजाए कुझु बि न कंदा आहिनि, जंहिंजे करे सख़्तु बदबू थिए थी, माण्हुनि में बीमारियूं फैलिजनि थियूं। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर।
नाज़रीन नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं मीरपुर ख़ासि ज़िले जो हिकु जेको तालको कोट गुलाम मोहम्मद जेको ज़रई पैदावार जे हवाले सां तमामु हिकिड़ो वॾो तालको आहे ऐं उते जे इलाइक़े में हमेशह पाणी जी खोट रही आहे, जंहिंजे करे आबादगार मुसलसल पूरो साल जो साल एहतजाज कनि था। सिर्फ़ु बरसातनि जे टाइम ते कोन था अचनि। उन खां अलावा कोट गुलाम मोहम्मद में जी ताज़ियूं बरसातूं आयूं, उते जेके भर पासे वारा इलाइक़ा हुआ जंहिंमें झिलूरी शहर आहे, इन खां अलावा ढेंगाण आहे, ॾौमेल मोरी आहे, इते जेको सिमनालनि ते चाड़ थियण सबबु जेका माण्हू उतां जा जेके सख़्तु परेशान लॻल हुआ, उन खां अलावा जेको उतां जो वणनि जो फसल जेको बीठल हो जेको हिन वक़्तु तयारु आहे ऐं ताज़ो जेके वणनि जा फसल कोट गुलाम में जेको वधि खां वधि नुक़सानु सिर्फ़ु इन करे थियो आहे जेके वणनि जा जेके गोगड़ा फुटी विया हुआ, उते फुटी जेको पाणी लॻण जे करे उतां खे वॾो नुक़सानु जेको आबादगारनि खे थियो आहे। हाणे असां जावेद कालू आहे जेको सिंध टीवी जो रिपोर्टर आहे उतां जो, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं। त जावेद जो छा चवणु आहे? जावेद, ताज़ो जेके बरसातूं आयूं आहिनि उन खां पोइ शहर जी छा सूरत हाल आहे? जी नज़ीर, जीअं त तालको कोट गुलाम मोहम्मद ज़िले मीरपुर ख़ासि हिकु अहिड़ो तालको आहे जंहिंमें ज़रई फ़सुल तक़रीबन पोखिया वञनि था। उन में कमंद, फुटी, बसर, टमाटा ऐं भाॼियुनि जा फ़सुल आहिनि। मौजूदा बरसातनि जो 3 ॾींहं सिलसिलो जारी रहियो। उन बरसातनि में तालके कोट गुलाम मोहम्मद में तक़रीबन 50% जेका ज़रई फ़सुल आहे उहे पाणी हेठि अची विया आहिनि, जॾहिं त 30% जेको ज़रई फ़सुल पाणी में ॿुॾी तबाह थी वियो आहे। मतिलबु बरसात जे हवाले सां कोट गुलाम ऐं उनजे भर पासे जे इलाइक़नि जी छा कहिड़ी सूरत हाल आहे? जी नज़ीर, जीअं त कोट गुलाम मोहम्मद शहर में 3 ॾींहनि जो जेको बरसातनि जो सिलसिलो जारी रहियो, उनमें शहर में ड्रेनेज सिस्टम नाकारा हुअण सबबु शहर कोट गुलाम मोहम्मद जो मेन रोड, फैक्ट्री रोड, ॿिया समूरा रोड, उनखे अलावा जेके सरकारी इमारतूं आहिनि, हाई स्कूल जी इमारत, सिविल कोर्ट जी इमारत, तालका अस्पताल, कॉलेज जी इमारत जे अॻियां जेको आहे तक़रीबन 3 फुट पाणी बीह वियो, जेको 3 ॾींहंनि खां नज़र अची रहियो आहे। जॾहिं जेके ॿुधायो वञे तालका काउंसिल में जेके TM वटि मशीन हुयूं, अॻिले फ्लड में जेके मशीनूं आयूं हुयूं 25-26 मशीनूं, उहे कंहिं बासर वटि ऐं कुझु मुलाज़िम वटि पियल आहिनि। उन करे पाणी जेको आहे रोडनि जो 3-4 ॾींहंनि खां पाणी में बदबू बि थी वई आहे ऐं उन हिसाब सां जेको पीअण जो पाणी आहे उन में मिक्स पाणी थी जेको गॾु नज़र अची रहियो आहे। माण्हू इस्तेमालु करे रहिया आहिनि, जंहिंसां जेके पेट जूं बीमारियूं बि पैदा थी रहियूं आहिनि। उन खां अलावा जेको शहर जा मुख़्तलिफ़ गलियूं आहिनि, रस्ता आहिनि, उन्हनि जा जेका रिपेयरिंग जो कमु, मरमत जो कमु न थी सघियो, उन करे रस्ता रोड अॻे टुटल हुआ। मथां खां वरी जेको इहो पाणी बरसे बारिश आई आहे त उन में रोड रस्ता किचड़ गंदगी पैदा थी वई आहे। जी नज़ीर, मतिलबु तव्हां इहो ॿुधाइजो, जीअं तव्हां चओ था ड्रेनेज सिस्टम मुकमल तबाह आहे, उहो त सॼे सिंध जी साॻी सूरत हाल आहे। मतिलबु बरसातनि खां पोइ जी पाणी बीठो त चलो पाणी 2 ॾींहंनि जे अंदरि निकिरी वियो या कुझु वक़्फ़ो हिननि खे मिली वियो, हफ़्ते ताईं का बरसाति कोन पई आहे, मतिलबु इंतिज़ामिया जो कहिड़ो किरदारु हो? जी नज़र, इम्कानी बरसाति इंतिज़ामिया जो त इहो किरदारु रहियो आहे, रुॻो शीशन कराइण में ऐं मिटियूं कराइण में मसरूफ़ रही। जॾहिं लगातार 3 ॾींहं मुसलसल कोट गुलाम में बारिश जो सिलसिलो जारी रहियो, उन बावजूदि तालका कोट गुलाम जे इंतिज़ामिया मंज़र आम तां ग़ाइबु रही ऐं माण्हुनि पंहिंजी मदद पाण जान बचाई ऐं पंहिंजे फ़सुलनि खे बचायो। जॾहिं त उनजे हण जे बावजूदि बि काफ़ी माण्हुनि जो फ़सुलु सड़ी वियो आहे। उनखे अलावा जेकर इरीगेशन जी ॻाल्हि कजे त 2011 फ्लड में वॾी कोट गुलाम मोहम्मद तालके में तबाही आई हुई। उनखां पोइ सुप्रीम कोर्ट सिंध हुकूमत जे ऐलान जे बावजूदि आपासी जे हदनि मां कब्ज़ा हटाइण ऐं LPOD जो सफ़ाई जा कमकार मरमत करण लाइ जारी हुकम कया विया। जॾहिं त उन्हनि हुकम ते अमल न थी सघियो आहे, उनजो सबबु उहो ई आहे त कानून जी वायोलेशन थींदे इरीगेशन ऑफिसरनि खां पावर खसाया विया आहिनि। सियासी मुतालक सबबु SDO आहिनि इरीगेशन जा या डायरेक्टर नारा कैनाल आहिनि, उहे कब्ज़ा हटाए नथा सघनि। उन करे जेको हिन मौजूदा सूरतुनि में जेको आहे उहे कब्ज़ा न हटाया विया आहिनि। उन खां अलावा जेके LPOD जा सेम नाला आहिनि, उन्हनि बि जेकर वधीक बारिश पवे आहे त तक़रीबन काफ़ी वॾो नुक़सानु थी वियो आहे। करोड़े रुपया जेके मंज़ूरु थिया आहिनि उहे जेके कागज़नि में ॾेखारे हड़प कया आहिनि। जॾहिं त इहे बि इतला मिलिया आहिनि त जेके LPOD इंतिज़ामिया आहे उन एतिरा माण्हू भर्ती बग़ैर इंटरव्यू 30-30 रुपया वठी 40-40 हज़ार ते माण्हू भर्ती कया आहिनि जेके बि ड्यूटी ते मौजूदु न आहिनि ऐं सेम नालनि में कट लॻल आहिनि। उन करे इम्कानी बरसातूं जेकॾहिं पियूं त वॾी तबाही अची सघे थी। पर इहो ॿुधाइजो त बरसातूं अचनि थियूं, इंतिज़ामिया उन महिल तहरक वठे थी या उन खां पोइ वठे थी, हिन खां पहिरीं भला हुननि जो कहिड़ो किरदारु आहे, का हिकमत अमली जोड़ींदा आहिनि या न जोड़ींदा आहिनि, या रवायत रही आहे त हमेशह मीटिंगूं थींदियूं आहिनि, बरसातूं ईंदियूं आहिनि त गाइब थी वेंदा आहिनि, उन खां पोइ पाणी कढंदा। हींअर भला बरसातुनि खे पाणी कढण लाइ या हुतां जो कोट गुलाम जी तक़रीबन ओवरऑल सूरत हाल छा आहे?
जीअं त शहर कोट गुलाम मोहम्मद जो ड्रेनेज सिस्टम जी त बिल्कुलु नाकारा हालत आहे। उन जो सबबु उहो ई आहे त 1 करोड़ 70 लख रुपया तालका काउंसिल में माहवार बजट ईंदी आहे। उन्हनि जा जाली बिल ठाहे जेके आहिनि ऑफिसर आहिनि या सासी कुझु अॻुवान आहिनि उहे पाण ई हड़प कयो वञनि था। तक़रीबन इहो सिलसिलो 8 सालनि खां जारी आहे। उन खां अलावा जेके तालके कोट गुलाम 2011 फ्लड खां पोइ जेके 25 लिफ्ट मशीनूं हुयूं ऐं उन खां पोइ हिकिड़ी असां ॿुधो बोर्ड बि आई हुई तक़रीबन लखें रुपए जी, उहो बोर्ड बि गाइबु आहे, उहे मशीनूं बि गाइबु आहिनि। जॾहिं शहर में जेको गोॾे जहिड़ो गंदो पाणी बीठो आहे ऐं जेके डीज़ल जा बिल ठहनि था ऐं मशीनरी जा बिल ठहनि था, जाली ऑटो जा बिल करोड़ रुपया ठहनि था, उहो पाण हितां मां हड़प करे वञे थी। जॾहिं त उन हवाले सां जेके आसपास जा शहर आहिनि या ॻोठ आहिनि उन्हनि में जेके वाटर सप्लाई स्कीमूं ADP तरफ़ां या ड्रेनेज सिस्टम जेके मंज़ूरु थिया उहे बि कागज़ी कमनि में थिया। जॾहिं त ठेकेदार इंतिज़ाम फंड जेको आहे उहो हड़प करे वई। उन खां अलावा तक़रीबन 12-13 मुख्य मेन रोड आहिनि। कोट गुलाम मोहम्मद खां ढेंगाण भुरगड़ी आहे, आराड़ो खां कोट गुलाम मोहम्मद आहे ऐं ॿिया जेके साइड जा मेन रोड मुख्य टुटी तबाह थी विया आहिनि। जॾहिं त मीरवा रोड खां कोट गुलाम मोहम्मद टू सामारो 27 करोड़ रुपए जो प्रोजेक्ट मंज़ूरु थियो, उहो बि कागज़नि में ॾेखारे इंतिज़ाम ऐं कुझु सियासी चूंडियल नुमाइंदनि जी मिली भगत सां हड़प कयो आहे ऐं रोड जेको हंधा हंधा टुटी तबाह थी वियो आहे। तक़रीबन 70% ॻोठ आहिनि जंहिंमें पीअण जे पाणी जी सहूलियत न आहे। जेके खॾे जा पाणी हूंदा उनमें पींदा। हिन वक़्तु जेको बारिश में इहो सूरत हाल आहे त बारिशी पाणी पीअण सबबु उन ॻोठाणनि में उन्हनि शहरनि में बीमारियूं पैदा थी रहियूं आहिनि जंहिं सबबु वॾे आज़ार में पियल आहिनि। जी नज़ीर। जावेद कालरू तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही जावेद कालरू जा ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी हूंदी। हिन जो चवणु आहे त जेको पाणी बीहण सां फसलनि खे नुक़सानु थिए थो, ड्रेनेज सिस्टम मुकमल तबाह लॻो पिया। असीं तव्हांखे इहो बि ॿुधायूं त कोट गुलाम साइड में जेके बि सिम नाला आहिनि, ख़ासि तौर ते पाण वटि हिते जेके बि सिम नाला ठहिया आहिनि LBUD वारनि जा ऐं उन्हनि ते किरोड़े अरबे रुपया हुकूमत जा ख़र्च बि थिया आहिनि, मगर उहे हितां जे जेके शुगर मिल आहिनि उन्हनि खे कमु था अचनि। जेके शुगर मिलनि जो गंदो ऐं ज़हरीलो पाणी उन्हनि में छोड़ थो कयो वञे। उन खां अलावा वॾे में वॾी इरिगेशन वारनि जी हिकु इहा करप्शन आहे त जेको सिमनालनि वाहन या शाखुनि जूं खाटियूं हूंदियूं आहिनि पंहिंजे मनपसंदि ठेकेदारनि खे ॾींदा आहिनि, पंहिंजे माण्हुनि खे ॾींदा आहिनि, जेके खाटियूं बिल्कुलु थींदियूं ई कोन्हनि। अगरि कुझु बरसातूं अची वेंदियूं आहिनि या त उते माण्हुनि जा कब्ज़ा लॻा पिया हूंदा आहिनि, बरसातूं ईंदियूं आहिनि त उन महिल हिननि जा सिर्फ़ु अख़बारनि लाइ ख़बरूं या हैंडआउट निकिरंदा आहिनि त हे फलाणे अमले हिते विज़िट कयो आहिनि, फलाणनि माण्हुनि हिते जे हिन जा दौरा कया आहिनि, बंदनि जी मरमत लाइ असां हीअ कयो आहे। मगर उहे इरिगेशन डिपार्टमेंट पारां अरबनि रुपयनि जा फंड जेके आया आहिनि, किरोड़े रुपयनि जा जेके फंड आया आहिनि, उहे पंहिंजनि ठेकेदारनि खे पंहिंजनि माण्हुनि खे ॾेई उहे ठेका ॾिना आहिनि। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर हूंदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हाणे असां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे हिन वक़्तु जेको आहे शाहिद मजीद क़ाइम खानी, जेको झुॾो तालके जो सिंध TV जो रिपोर्टर आहे। ऐं इहो असीं तव्हांखे ॿुधायूं 2011 जी बरसातूं जेके पयूं हुयूं उन में तालके झुॾे डिगड़ी खां वेंदे नवकोट ताईं बिल्कुलु रोड रस्ता मुकमल ख़तमु थी विया हुआ, जेके अॼु ताईं बि रोड रस्ता न ठहिया। हा शायदि तव्हां इहो असांखे ॿुधाइजो ताज़े बरसातनि खां पोइ झुॾे जी छा सूरत हाल आहे ऐं तालके ऐं शहर में जेके रोड रस्तनि जी कहिड़ी सूरत हाल आहे? जी, तालको झुॾो जेको 6 यूसिन ते मुश्तमिल आहे ऐं जंहिंजी अटकल 2 लख मरदमशुमारी जी आबादी आहे। 6 यूसिन में UC झुॾो, UC रोशनाबाद, UC नौकोट, UC दिलावर हुसैन, UC फज़ल बमरो शामिल आहिनि। झुॾे जी जेका माहाना आमदनी आहे उहा जेका उनजी जेका बजट मिले थी झुॾे UC खे, उहा 1 करोड़ 7 लख रुपया मिलनि था। ऐं झुॾे जी जेका आमदनी जो जेको मेन ज़रियो आहे उहो आहे झुॾे जी मालपीड़ी। झुॾे जी मालपीड़ी जेका हमेशह ई 4 करोड़ रुपयनि में 3.5 करोड़ 4 करोड़ रुपयनि में जंहिंजी नीलामी थिए थी। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त तालका कौंसिल जे ऑफिसरनि जी ऐं सिंध सेक्रेटरी में वेठल जेका ऑफिसर आहिनि हुननि जी ऐं ठेकेदारनि जी मिली भगत जे सबबु उन्हनि जी करप्शन जे करे जेका तालका कौंसिल जो फंड आहे हुन में सिर्फ़ु करोड़ खां 1.25 करोड़ रुपया जमा थियनि था। उन खां अलावा हुन में तालके जेकी बि रक़म हूंदी आहे हू ठेकेदार पाण में ऐं जेका कामोरा पाण में हड़प करे था वञनि। उन खां अलावा झुॾे जी कहिड़ी पोजीशन आहे, झुॾे जी पुराण जी छा पोजीशन आहे, झुॾे सेमनाले जी छा पोजीशन आहे, इन बाबति हुनखे को बि दिलचस्पी कोन्हे ऐं का बि हुनजो इन तरफ़ ध्यानु ई कोन्हे। जी, इहो ॿुधाइजो असांखे त झुॾे में जी बरसातूं अचनि थियूं, झुॾे जो मेन रोड मुकमल बंदि पियो हूंदो आहे, पाणी एतिरो बीठो हूंदो आहे, उन खां अलावा गप किच हूंदी आहे,
माण्हू सख़्तु परेशान थियनि था। उते जी टीए में बि आहे उन जो कहिड़ो किरदारु आहे, ऐं उते जी पीढ़ी में जेके करोड़ रुपयनि में जेका उनजो नीलामी या ठीको थींदो आहे, त उते जे इंतिज़ामिया जो कहिड़ो किरदारु आहे? जी, हंगामी सूरत हाल खे मोड़ण लाइ जीअं अव्हांखे अॻु में ॿुधायो आहे त जेका असिस्टेंट कमिश्नर आहे हू सिर्फ़ु ऑफिस में वेहे थो ऐं मुख़्तलिफ़ जेका इलाइक़ा आहिनि उन्हनि में विज़िट नथो करे। कमिश्नर या डिप्टी कमिश्नर हुन त अञा ताईं असां वारे इलाइक़े जो को विज़िट ई न आहे कयो। जमड़ाऊ जेका असांजी हिते शाख आहे, जमड़ाऊ जी बगी माइनर जेका पुछड़ आहे, उन पुछड़ में उहे त हमेशह ई पाणी जी खोट रहे थी, पर हींअर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त हींअर पाणी एतिरो उन्हनि वधाए छॾियो, जेका 4 फुट जी हुनजी गुंजाइश हुई जमड़ाऊ बगी माइनर जी, हुन में हींअर 10 फुट पाणी छॾियो आहे। ऐं उन जे करे हुते जेका बोर्ड वारी सूरत हाल पैदा थी रही आहे। इन खां अलावा जेका सेम नालो आहे, सेम नाले में बि तमामु वॾी मिक़दार में पाणी चढ़ी वियो आहे। ऐं जेका पुराण आहे, पुराण जी बि खाटी सिर्फ़ु कागज़नि में त कई वई आहे, उन खां अलावा पुराण जी बि खाटी सही नमूने न आहे थी। पर जेका तालका इंतिज़ामिया या जेका कमिश्नर साहब आहिनि या जेका डिप्टी कमिश्नर आहिनि, हुननि अञा ताईं हिन शाखनि जा, हिननि इलाइक़नि जा अञा ताईं त विज़िट ई न आहिनि कया। जॾहिं त इरिगेशन अमलो बि अचे थो त सिर्फ़ु वॾी वॾी गाॾियुनि में अचे थो ऐं एतिरो प्रोटोकॉल में हू अचनि था जेका आम माण्हू हुननि खां शिकायत करे ई कोन थो सघे। ऐं जेका शाखनि जी पोजीशन आहे, हू जेका ग़रीब माण्हुनि जा वाटर आहिनि हू उन्हनि हिते सभु खोलाए छॾिया आहिनि। जेका वॾा 2 असर ज़मीनदार आहिनि हुननि जा वाटर बंदि पिया आहिनि। असां वटि हिते MP जो वाटर आहे, हू मुस्तक़िल तौर ते बंदि आहे। ऐं उहे वाटर जेका सॼी साल हलनि था, जंहिंमें सॼे साल जेको उन्हनि जो पाणी हू पीअनि था, उहे वाटर हींअर बरसाति जे करे उन्हनि बंदि करे छॾिया आहिनि। ऐं पाणी जी मिक़दार जेका आहे उहो तमामु घणी वधी वई आहे, पर इंतिज़ामिया हिन मामले में को बि ध्यानु ॾियण लाइ तयारु कोन्हे। उहे चवनि था त भले जेका शहर वारा ॿुधनि था त असांखे को हिन ॻाल्हि जी परवाह न आहे। जुॾे तालके में नवकोट बि आहे। नवकोट बि गुज़िरियल जेके 2011 जो बरसाति हुयूं, सॼो मुकमल उतां जो जेके ट्रांसपोर्ट मुकमल केतिरनि महीननि खां बंदि पई हुई। उन खां अलावा नवकोट असां ॾिठो त हींअर ताज़ो जेको बरसाति पवण जे करे माण्हू त लॾ पलाण करे वञी रहिया आहिनि। थर जा माण्हू जेके पंहिंजा वणनि कखनि वञी रहिया आहिनि, पंहिंजो मालिक आहे उते इंक्रोचमेंट आहे, मिटी जा ढेर लॻा पिया आहिनि, गंद लॻो पिया बरसातिनि खां पोइ। त उते जी भला बरसातिनि खां पोइ नवकोट जी छा सूरत हाल आहे? जी, नवकोट शहर असांजे जुड़े जो तालके जो हिकिड़ो अहम शहर आहे, वॾो कारोबारी शहर आहे, पर नवकोट जो बि सूरत हाल साॻी आहे। त नवकोट शहर जे जेका रोड रस्ता आहिनि हू तमामु तबाह थी चुका आहिनि। 2011 जी जेका बोर्ड आई हुई हुन में जी जुड़े जा रोड रस्ता टुटा आहिनि, ईअं साॻी पोजीशन में बल्कि हिन खां बि वधीक नवकोट जा रोड रस्ता तमामु घणा तबाह थी चुका आहिनि। इन खां अलावा नवकोट जो जेको रेलवे स्टेशन वारो पाड़ो आहे, या बलोच कॉलोनी वारो पाड़ो आहे, या जिते जिसकाणी पाड़ो आहे ऐं काइमखानी पाड़ो आहे, इहे इन पाड़नि में तक़रीबन 2 खां 3 फुट पाणी मुस्तक़िल तौर ते हुते बीठल आहे। हुते जो जेको ड्रेनेज जो सिस्टम आहे हू इंतिहाई नाकारा आहे। नालियुनि जो को रस्तो कोन्हे, नालियुनि जो को सिस्टम कोन्हे। ऐं हुते जी जेका नवकोट जी जेका टाउन कमेटी आहे, हुन टाउन कमेटी में को बि ऑफिसर वेहण लाइ तयारु कोन्हे। जॾहिं नवकोट जा रहवासी वेंदा आहिनि पंहिंजी शिकायतूं खणी, त हू चवंदा आहिनि तव्हां वरी जुॾे वञो। ऐं जॾहिं हू जुॾो अचनि था त जुॾे वारा हुननि खे चवंदा आहिनि ऑफिसर त अव्हांजी जॾहिं टाउन कमेटी आहे त इहा सभु मसइला नवकोट में वञी हल करायो। हू नवकोट जा रहवासी हू तमामु घणा परेशान आहिनि। इन खां अलावा जेका हुते बि वाटर सप्लाई जी तमामु घणी हालत ख़राबु आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी पीअण जो पाणी नथो अचे। ऐं हींअर जेका आहे पोज़ीशन इहा आहे त नवकोट जा रहवासी हू इन ॻाल्हि लाइ परेशान आहिनि त असां पंहिंजो मसइलो खणी कंहिं वटि वञूं। शाहिद मजीद, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, शाहिद मजीद खां पोइ तालको डिगड़ी जेको मीरपुखा ज़िले जो तालको आहे, उन जो असां सां गॾु हींअर वीडियो लिंक ते मौजूदु आहे एहसान जरवार। हुन सां था पुछूं त एहसान, डिगड़ी में भला छा सूरत हाल आहे? ताज़नि बरसातनि खां पोइ डिगड़ी जी तव्हां सूरत हाल ॿुधाइजो असांखे। साईं, तालके डिगड़ी ताज़ी बरसातनि खां पोइ जेको आहे मुकमल तौरु डिगड़ी जो शहर पाणी में अची वियो आहे। पाणी में अची वियो आहे। पाणी चौ तरफ़ 8 यूनियन काउंसिल ऐं 2 टाउन कमेटियुनि तालको डिगड़ी ॿधल आहे। ऐं उहे तालके डिगड़ी जे जेके आहिनि 2 टाउन कमेटियूं टोंडो जानमन डिगड़ी में एतिरो त ड्रेन जो नाकारा सिस्टम आहे जो पाणी रोडनि ते लही आयो आहे ऐं माण्हुनि जे घरनि में पाणी दाख़िल थी वियो आहे। ऐं ॿाराड़ी जे लिहाज़ सां तव्हां UC सुफ़न शाह UC मीर ख़ुदा बख़्श में वेंदव त हू जेको
आहे तक़रीबन 3 खां 4 फुट पाणी बीठो आहे ऐं माण्हू जेको दरबदर जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। फ़सुलु जेको ज़राइत आहे उहो तक़रीबन 50% जेको फ़सुल खे नुक़सानु पहुतो आहे ऐं फ़सुलु तबाह ऐं बर्बादु थी वियो आहे। माण्हू ऐं सिमनाला जेके ठहियलु आहिनि जेके पाणी जेको माण्हू कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जंहिंमां माण्हू लॾ पलाइण करे महफ़ूज़ जॻहियुनि ते लॾे विया आहिनि ऐं माण्हुनि जे माल मरी रहियो आहे ऐं को बि जेको वेटनरी डॉक्टर मौजूदु न आहे उते, को बि जेको सिहत जे बाबति में जेका दवा या वग़ैरह मिले थी उहा का बि जेका मौजूदु उते न आहे। जी असांखे भला इहो ॿुधाइजो त रोड रस्तनि जी छा सूरत हाल, जीअं तव्हां चओ था पाणी घरनि में अची वियो आहे, माण्हू परेशान थिया आहिनि, एतिरी त वॾी अञा ॿोॾ बि कोन आई आहे, पर हाणे रोड रस्तनि जी सूरत हाल छा आहे? साईं डिगड़ी में रोड रस्ता इहे आहिनि जो जेको 2011 जी बोर्ड में रोड तबाह थी विया हुआ, उनखां बहितर हीअं जेके तबाह थी विया आहिनि। रोड रस्तनि जी जेका तमामु हालति ख़राबु आहे ऐं माण्हू जेको आहे हिन बीमारी हिन दवा हिन बरसाति जी सूरत हाल में बीमार माण्हू जेके रोड रस्ता तबाह ऐं बर्बादु थी विया आहिनि, टुटा आहिनि, खॾा आहिनि ऐं उन खां पोइ माण्हू जेको रोडनि ते अस्पताल ताईं पहुचण में वरी तकलीफ़ थी थिए ऐं वॾो एरिया आहे, खुश्की एरिया आहे, उनजे करे माण्हू तमामु जेको आहे पाणी जे माना मरीज़ जेको आहे अस्पताल में पहुचण लाइ उनखे रस्ते में ई जेको दम आहे हवाले थियो वञे। तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही मीरपुखा ज़िले जे सभिनी तालुकनि जे रिपोर्टरनि जी तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिननि जो चवणो हो त ताज़ियूं जी बरसातूं आयूं हुयूं ऐं उते मुसलसल पाणी बीहण खां पोइ इंतिज़ामिया पारां कुझु त पाणी कढियो वियो आहे, मगर शहर जा घटियूं रोड रस्ता या अंदरि जा इलाइक़ा ड्रेनेज सिस्टम मुकमल ख़तमु हुअण जे करे जेके शहरनि में जेके अंदरनि जे इलाइक़नि में अञा ताईं पाणी बीठो आहे, हुकूमत खे घुर्जे त फौरी तौर ते नोटिस वठी इम्कानी बरसातनि खे मुंहुं ॾियण लाइ के उपाउ कया वञनि या जिते बि बरसातनि जो बीठल पाणी आहे ऐं उते फौरी तौर कढियो वञे। ऐं 30 मई में अमले में 30 मई में करोड़ रुपयनि जा फंड आहिनि, उहो ख़बर न आहे किथे था ख़र्च थियनि। हुकूमत खे घुर्जे त फौरी तौर ते नोटिस वठी कोताही कंदड़ अमलदारनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर कुमार खे इजाज़त ॾींदा।